नाज़िल लाड़काणे में साड़ियुनि जो नओं फसल तैयार थी मंडी पहुची वियो आहे। वापारियुनि साड़ियुनि जा अघ किराए छॾिया आहिनि, जंहिं करे आबादकार ऐं हारी परेशानी जो शिकार आहिनि। नवाज़ ॾिसो था लाड़काणो मां मेरान टीवी रिपोर्टर अकरम शेख जी हीअ रिपोर्ट। लाड़काणे ज़िले अंदर हिन वक़्तु साड़ियुनि जो फसल तैयार थी मंडीअ में पहुचण शर्त वापारियुनि साड़ियुनि जा अघ घटि करे छॾिया आहिनि। साड़ियुनि जो फी मण 2000 खां 2200 रुपया, जॾहिं त साड़ियुनि जे हिक मण ते 1 किलो कटवतीअ सां आबादगार तोड़े हारी परेशान थी विया आहिनि। मेरान टीवी सां ॻाल्हाईंदे हारियुनि आबादगारनि जो चवणु आहे त साड़ियुनि जो घटि अघु मिलण सां हू मुआशी एतबार सां वधीक कमज़ोर थी वेंदा ऐं साड़ियुनि जी पोखाईअ में ईंदड़ ख़र्च बि न निकिरी सघंदो। बीज महांगा होता 12,000 मिला 5 किलो। मां 8 जे बनी कई आहे, जंहिंमें चवां थो पोषण बि अलाह करे निकिरे ॿाहिरि। अहिड़ो ज़ुल्म भाण वरितो आहे 13,000, वरी पोइ 14,000, अछो भाण 5,500 रुपया बोरी। असां वञो करे ॻाॾियां महांगी, असां रोबा महांगा, बीज महांगा, असां कुझु कोन बचे। हिन त असांखे नथी मिली सघे। हे असांजो ख़र्चो माना रायागान थो वञे, रहंदो असां कर्ज़ी था थी वञूं। इंडिया में पंजाब में जो राइस बेल्ट आहे तव्हांजो रहीम यार खान ताईं, हिते भी हाइब्रिड एक्सपोर्ट क्वालिटी थींदी आहे। ऐं सिंध में भी 2 सालनि खां साड़ियुनि जा अघ कोन्हनि के। हाणे हिन दफ़े इहो थियो आहे त जॾहिं पोएं दफ़े 2 साल अॻ में 4,000 रुपया मण हुई साड़ी, हिन दफ़े DAP जेको आहे आबादगारनि हारनि 14,000 रुपए जी बैग वरितो आहे। ॿिज तव्हांजो 12,000 रुपए जी 5 किलो जी एकड़ जी थैली थी मिले। ईअं ई तव्हांजो 4,500 जो यूरिया भाणा, ॿियूं दवाऊं, हर हंधि डीज़ल, हर शइ महांगी थी वञे। ऐं हाणे जीअं ई लथो आहे महीनो अॻ में जॾहिं बदीन जूं, सांगड़ जूं, नवाबशाह जूं साड़ियूं लथियूं हुयूं त 3100 खां 3500 रुपया मण पियो हले। कुड़मी सभु हिते रहनि था वीचारा, मरनि था, कंहिंखे परवाह न आहे। को हर को सुतो पियो आहे, एसियुनि में बंगुरनि में वॾा वॾा माण्हू सुता पिया आहिनि। टेंशन माण्हुनि खे को कोन्हे, ग़रीब मरे थो। हारी लाइ कुछ भी नथो बचे। हिन वक्त खुदारा रेट के वधायो, घट में घट 3500 4000 क्यों, 2200 1800 रेट आहे, 2000 इहो हाणे छा रेट आहे। इन में ख़र्च भी नथो निकिरे हारी जो, बिल्कुलु हारी परेशान आहिनि। हर मुल्क जो पंहिंजो हिकिड़ो सिस्टम हूंदो आहे। असांजे मुल्क जी जेका बदकिस्मती सां काई भी प्राइस पॉलिसी न आहे, सॼो हिकिड़ो छॾियो वियो आहे हिकिड़े अहिड़नि वापारी तबिके ते ऐं हिकिड़े एक्सपोर्टर तबिके ते जेको अरब ऐं ख़रब रुपया कमाए थो वञे, पर उनखे इहा सम्झ नथी अचे त जेके असुल प्रोड्यूसर्स आहिनि, असुल जेके प्रोडक्ट पैदा था कनि, उन्हनि खे कुझु बि नथो ॾिनो वञे, उन्हनि जो हक़ बि खाधो थो वञे। ऐं एतिरे हद ताईं जो सारी पैदा करण वारो जंहिंमां चांवर निकिरंदो आहे, उन्हनि उहो पंहिंजी कैलकुलेशन्स में हर साल माना करोड़े रुपया कमाइनि था ऐं हुनजी कटौती बि कनि था। वरी मथां रेट त घटि था ॾियनि, पर कटौती बि कनि था। ऐं अॼु खां ईअं सम्झो 25-30-40 साल अॻु में जेको सिस्टम हूंदो हो, हिकिड़ो राइस कमिश्नर मुक़ररु थींदो हो ऐं असिस्टेंट कमिश्नर्स वग़ैरह यूनियंस खे घुराए मीटिंग्स कंदा, जेको हिन कुझु बि नथो थिए, कोई रेट जी मुक़ररी न आहे। हालांकि इहो सिस्टम माना बसि बेयारो मददगार छॾियो वियो आहे हिकिड़े प्राइवेट माण्हुनि जे हथनि में। भाण वठण वञ त अलाए किथे आहे मथे रेट, जॾहिं असांजो फसल तयारु थो थिए त पोइ असां परेशान था थियूं। उहो रोंबनि जा रेट ॾिस, का शइ मज़ूरी माना जे शइ में माना रुगो पैसो ई पैसो आहे। जॾहिं आख़िर में असांजो फसल तयारु थो थिए त पोइ असांजा तरा लॻनि था। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं, फासी आहियूं। फसल तयारु आहे त रेट न आहे, रेट ई कान्हनि। सारी हाणे तयारु आहिनि फसल, ऐं रेट ई बिल्कुलु कोन्हे। यूरिया बि महांगो आहे, बीज बि महांगा आहिनि। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं, असांजो बि अशर हे आहे, रुलूं था लोड़ियूं था, असां काॾे वञूं हाणे ग़रीब माण्हू। कैमरामैन जावेद काशी सां गॾु अकरम शेख, मेरान टीवी न्यूज़, लाड़काणो।